ॾिसो, अकबर खां पोइ जिते मुग़ल सुल्तनत जो ज़वाल शुरू थियो, उते गॾियल हिंदुस्तान में मज़हबी इंतहा पसंदी बि वधणु लॻी ऐं खूनी साज़िश ज़रिए औरंगज़ेब पंहिंजे पीउ शाहजहान खे गिरफ़्तार कराए अकबर जी मज़हबी रवादारीअ ते अॾियल हिंदुस्तानी मुआशिरे खे पाश पाश करे छॾियो। औरंगज़ेब गैर मुस्लिम इलाइक़नि खां टैक्स जे नाले में भतो वसूल करणु लॻो। हिंदू धर्म जी रीतनि रस्मनि रवाजनि ते पाबंदी लॻाई। साज़ सुर संगीत आर्ट संतराशी ते पाबंदी लॻाए औरंगज़ेबी फंडामेंटलिज़म जा बुनियाद रखिया हिंदुस्तान में। वाज़े रहे त औरंगज़ेब जे रेडिकल इस्लाम, जंहिंजो नालो औरंगज़ेब फ़तवाए आलमगीरी रखियो हो, उन ऑर्थोडॉक्सी ऐं ज़ुल्म व जबर ख़िलाफ़ हिंदुस्तान जे अंदरि जंहिं पहिरीं शख़्स मज़ामत कई हुई, तंहिंजो नालो दारा हो, जेको संदसि भाउ। दारा को आम शहज़ादो कोन हो, हू राग जो ॼाणू, ॾाहो, मुसवर, किताबनि जो लेखक, आर्टिस्ट, फैमिली जो कदरदान, सूफ़ी मनश शहज़ादो हो। दारा हिंदुस्तानी संगीत, कला, अदब ऐं सुहिणी रवायतनि खे बचाइण जे लाइ औरंगज़ेब सां बाक़ाइदा जंग कई हुई। ऐं हिते बि राग रक़्स फ़न जे दुश्मन औरंगज़ेब पंहिंजे सॻे भाउ ख़िलाफ़ मुलान, जी हा, मुलान खां फ़तवा ॾियारी त दारा वटि मुला खां वधीक तवाइफ़ जी अहमियत आहे। दारा वटि शरीयत खां वधीक हुसन संगीत ऐं रक़्स जूं महफ़िलूं आहिनि। हू दीन लाइ ख़तरो आहे। हिन जा कम कुफर जे दायरे में अचनि था। तंहिं करे अहिड़े शख़्स खे मौत जी सज़ा ॾिनी वञे। कुफर जे नाले में दारा जो क़त्ल हिकु अहिड़े शहज़ादे जो क़त्ल हो जंहिंखे छेरनि जी छमछम वणंदी हुई। दारा जो क़त्ल तख़्त ऐं ताज लाइ न हो, ॿिनि सोचनि जे विच में वेड़ हुई। हिकिड़ी सोच हुई प्रेम संगीत कला जी, ॿी सोच हुई वहशत, तंग नज़री, मुलायत ऐं वेड़ जी। औरंगज़ेब जी मुलायत सिर्फ़ दारा खे क़त्ल न कयो, पर दारा जे लातेदा दोस्तनि, मूसीकारनि, शाइरनि, संगतराशनि खे बि कुफर जे नाले में क़त्ल कराए औरंगज़ेब अकबर जी ठहियल हिंदू मुस्लिम कल्चरल ब्रिज खे तबाह व बर्बाद करे छॾियो। उन्हनि मक़तूलनि में दारा जो दोस्त, संगीत जो ॼाणू, शाइर, दीवान अबीचंद जो आशिक़ सरबंद बि शामिल हो। वाज़े रहे त सरमंदी हो जे दारा जे क़त्ल जे सोग में दिल्लीअ जे बाज़ारनि में मजज़ूब बणिजी अनल हक़ जूं सदाऊं बुलंद कयूं हुयूं। सरमंद पंहिंजी शाइरीअ में जिते लव, सूफ़ी ट्रेडिशंस, इंटरफेथ हार्मनी ऐं ट्रुथ जी प्रचार करणु लॻो, उते औरंगज़ेब जी ऑर्थोडॉक्सी, औरंगज़ेब जी तंग नज़री, औरंगज़ेब जी रुजत परस्तीअ खे बि रद्द करणु लॻो हो। हू औरंगज़ेब जी शरीयत ख़िलाफ़ सरेआम एहतजाज करणु लॻो ऐं हिकिड़े मजज़ूब फ़क़ीर खां माण्हू मुतासिर थियणु लॻा, एतिरे क़दुरु जो बादशाह डिॼणु लॻो ऐं मज़हब खे हथियार तौरु इस्तेमालु कंदे मुल्ला अब्दुल कवी ज़रिए फ़तवा जारी कराई
उन फ़तवा में सरमन ते जेको हिकिड़ो इल्ज़ाम हो उहो इहो हो त सरमंद उघाड़ो घुमे थो ऐं उघाड़प नाजाइज़ आहे। सरमंद पंहिंजे पहिरीं इल्ज़ाम जे जवाब में चयो हो त गुनाहनि सां भरियल पाण खे कपिड़नि में लिकाइनि था। गुनाहनि सां भरियल पाण खे कपिड़नि में लिकाइनि था। बेऐबनि खे लिबासनि जी कहिड़ी ज़रूरत। उन फ़तवा जी आड़ वठी औरंगज़ेब दिल्लीअ जी जामी मस्जिद जे साम्हूं हज़ारनि माण्हुनि अॻियां हिकिड़े मजज़ूब फ़क़ीर शाइर जी सिसी धड़ खां धार कराए हिंदुस्तानी मुआशरे खे 500 साल पोइते धिके छॾियो। हीउ उहो दौर आहे जॾहिं ओलह में एज ऑफ रीज़न, एज ऑफ रैशनलिज्म जा मज़बूत बुनियाद पइजी रहिया हुआ। दारा ऐं सरमन जी शहादत के 350 साल खां बि मथे जो अरसो गुज़री चुको आहे। पर असां लाइ त ॼण औरंगज़ेब मोई ई कोन्हे। अॼु बि औरंगज़ेब जी ड्रॉक लेगेसी जा वारिस ज़िंदा आहिनि। फ़तवान जी बाज़ार गरम लॻी पई आहे। सो दोस्तो, असांखे सोचणो पवंदो। अॼु बि सिंध मज़हबी इंतहा पसंदनि जे घेरे में आहे। सो ही घड़ी आहे फ़ैसिलो करण जी। आइदर तव्हां पुरअमन सेक्युलर जमहूरी रवायतनि सां बीहो था, दारा सरमन दीवान अबीचंद सां बीहो था, या औरंगज़ेब जी लेगेसी सां गॾु। हा, माठ कल्चर ऑफ साइलेंस बि जुर्म आहे। फ़ैसिलो करणो पवंदो। थैंक्स।